सगियूं भरिसां समी शहर जो रहवासी नेक मर्द ज़ुल्फ़कार अली मल्हा समी खां हिंगोरजा वेंदे नौलखे लॻ हिंगोरजा थाणे जी हद मां मुबैना तौर ते गुम थी वियो। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कंदे ज़ुल्फ़कार अली मल्हा जी बाज़ियाबी लाइ समी स्टॉप ते टायरनि खे बाहियूं ॾेई सगियूं हिंगोरजा लिंक रोड बंदि करे छॾियो। सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाज कंदड़नि दिलबर अली मल्हा, वकास अली मल्हा, तनवीर अली मल्हा, सिंध हारी कमेटी जे अॻवान गुलाम फरीद सूमरो ऐं समी शहर जे रहवासियुनि नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त ज़ुल्फ़कार अली मल्हा जो हिंगोरजा शहर में मुर्गी ऐं मच्छी जो दुकान आहे। सुबह सवेर जो तक़रीबन 4-5 बजे समी खां हिंगोरजा वेंदे नौलखे भरिसां हिंगोरजा थाणे जी हद मां गुम थी वियो आहे। जंहिंजो मोबाइल नंबर बि बंदि मिले पियो। एडीएमसी पुलिस वटि दाख़िल कराइण बावजूदि पुलिस को बि तदारुक न वरितो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वास्तेदार इदारनि खे अपील कई आहे त तमामु जल्द ज़ुल्फ़कार अली मल्हा खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे।